आधी रात उथारी थी ऐं मुंहिंजी निंड फिटाई थी जे रहिजी विया हा गीत अॻे से मूंखां गीत लिखाए थी। अधु राति अची जाॻाई थी ऐं छम छम छेरूं पाई थी। था पेर पुॼनि आकाश मथां ही कहिड़ा नाच नचाई थी। शेख हयात सिंध धरतीअ जो उहो शाइर आहे जंहिं सिंधी शाइरी जे बीठल तलाउ में तहरुक पैदा करे उनखे नएं दग लाथो। संदसि शाइरी में मज़ाहमत सां गॾु हुस्न ऐं फितरत जा रंग मिलनि था। हू ॼाओ त सिंध जे सुहिणे शहर शिकारपुर में हो, पर संदसि उॾाम आलमगीर सिता जी हुई। हुन न रुॻो पंहिंजे शाइरीअ में धरतीअ जे माण्हुनि जे जज़्बनि ऐं एहसासनि जी पुटार कई आहे, पर भिटाईअ वांगुरु सॼे आलम जो ख़ैर पिणु घुरियो आहे। शेख हयात सिंधी शाइरी जे मिड़नी सिन्फ़ुनि में नवाण आंदी ऐं हू वक़्त ब वक़्तु नवां तजुर्बा कंदो ऐं शाइरीअ खे नवां लाड़ा ॾींदो रहियो। 2 मार्च 1923 ईस्वी ते शिकारपुर में शेख ग़ुलाम हुसैन जे घर में जनम वठंदड़ मुबारक अली अॻिते हली सॼी दुनिया में शेख हयात जे नाले सां शोहरत हासिल कई। वावटियूं वाव में पयूं फड़कनि नीअं पंहिंजो निशान खोड़ियो थी। प्यार खां कोन थो मुणे अॼु बि केतिरो अयाज़ लोड़ियो थी। शेख हयात प्राइमरी खां इंटर ताईं पंहिंजे ई शहर शिकारपुर में तालीम पढ़ाई। BA जी डिग्री DJ कॉलेज कराची मां वरिताईं। सन 1947-48 ईस्वीअ में LLB कई ऐं पोइ वकालत जे शोबे सां वागजी वियो। शेख हयात जो शाइरीअ ॾांहुं लाड़ो शुरू खां ई हो। नंढे ॾाको ई शेर चवणु शुरू कयईं। संदसि शाइरी में उस्ताद खियलदास फानी हो। हू अदबी संगत समेत मुख़्तलिफ़ इदारनि ऐं अख़बारनि ऐं रिसालनि में अहम उहिदनि ते बि रहियो। 1976 ईस्वी में खेसि सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जो वाइस चांसलर बि मुक़ररु कयो वियो। शेख हयात सिंधी अदब जे झोल में सवें किताब पिणु विधा, जॾहिं त हुन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रिसाले जो मंज़ूम उर्दू तर्जुमो पिणु कयो ऐं अंग्रेज़ी समेत मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे अदब मां केतिरा ई किताब तर्जुमो करे सिंधी अदब खे अर्पिया। शेख हयात खे कलमी पुरे ते केतिरा ई क़ौमी ऐं अवामी अवार्ड ऐं एज़ाज़ पिणु ॾिना विया, जॾहिं त मुज़ाहिमती शाइरी ते हुनखे जेल जूं सख़्तियूं बि सहणियूं पियूं। अयाज़ जीअं त पेशे जे लिहाज़ खां वकील हो, तंहिं करे हुन पंहिंजे वहीअ जा केतिरा ई वरह सखर शहर में वकालत कंदे गुज़ारिया। उमिरि जे पिछाड़ के ॾींहंनि में हू कराचीअ में आबाद हो, जिते हू दिलि जी बीमारी ऐं मुख़्तलिफ़ आर्ज़नि में मुब्तला रहियो ऐं उन्हनि बीमारियुनि सां झड़ींदे साह जो सॻो टुटण करे 28 डिसंबर 1997 ईस्वी ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। संदसि मड़ खे भिटशाह ते लाखणी लतीफ़ जे हंज में मिटीअ मां हवाले कयो वियो। सिंधी अदब अयाज़ जे कयल पोरे खे कंहिं बि रीति विसारे नथो सघे। ॿार मूंखे था चवनि सिंध तोखे थी सॾे, धरतीअ खे तूं छॾे, रोज़ वांगुरु ॻोल्हियूं के वाटड़ियूं। मां चवां थो रोज़ ॻोल्हीअ खे लवायो कीअं, सिंधड़ीअ खे मूं गवायो कीअं। नज़्म मुंहिंजा ताबत ॾींदा अव्हां खे ज़िंदगी, जा वञे थी अॼु खसी, पर खसे सघंदो उहा कोई अव्हां खां ईअं कोन। नज़्म मुंहिंजा अंत मारे को बि सघंदो जीअं कोन। ॿार मूंखे था चवनि पर असांखे खीरथ जा पार ॾस, पंध तुंहिंजे जी वही नाहे इहो ॼाणूं पिया, तूं सफ़र जा पार ॾस। तो ॾिठो जो आहे पहाड़नि में असांखे उन नगर जा पार ॾस। कंहिं तरह इहा कंहिं त तर जा पार ॾस, कंहिं त घर जा पार ॾस। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।